बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम नाज़रीन, यू वाचिंग द फ्रंट पेज। आऊं हाँ लैला निसार। नाज़रीन, अॼु प्रोग्राम जी शुरुआत में असीं ॻाल्हि कंदासीं त असीं अक्सर करे ॾिठो आहे त जीअं ई बारिश जूं 2 या 3 फुड़ियूं पवंदियूं आहिनि या त बिजली हली वेंदी आहे ऐं रोडनि जी हालत जी जेकॾहिं ॻाल्हि कजे त उहा हिन वक़्तु तव्हां सभिनी जे साम्हूं ई हूंदी। यकीनन हिन वक़्तु जेके माण्हू पंहिंजे ऑफिसिस जे लाइ निकितल आहिनि या पंहिंजे ऑफिसिस खां घर रवानो थी रहिया आहिनि, तमामु घणनि मुश्किलात जो साम्हूं उन्हनि खे करिणो पियो पवे। रोड्स जेके आहिनि उहे बाक़ाइदा जैम थी चुका आहिनि। जेकॾहिं असीं कराची जी स्पेसिफिकली ॻाल्हि कयूं या सिंध जे ॿियनि शहरनि में जिते बरसाति पई आहे, हालत जेकी आहे उहा तमामु बुरी थी वई आहे। सो असीं ॻाल्हि कंदासीं त जॾहिं बारिश जी फोरकास्ट थी हुई त ॾाढो ॿुधायो वियो हुयो त ज़ाहिर आहे बारिश जेकी आहे उहा गरज ऐं चमकण सां जेको आहे पवण वारी आहे, ठीकु आहे, बिजलीअ सां ऐं गजगोड़ सां पवण वारी आहे। ऐं काफ़ी असांखे सिंध हुकूमत जी जेकॾहिं ॻाल्हि कजे त उहे इहे स्टेप्स वठंदे बि नज़र आई त काफ़ी हू अलर्ट नज़र अचनि पिया रोडनि ऐं रस्तनि जे मामले जे हवाले सां। पर जेकॾहिं असीं हाणे ॾिसूं त हाणे जेकी सूरत हाल असीं जेकॾहिं स्पेसिफिकली कराची जी ॻाल्हि कयूं या सिंध जा जेके ॿिया शहर आहिनि ॻाल्हि अगरि कजे त तमामु ख़राबु नज़र अचे पई। त रोड जेके आहिनि बाक़ाइदा जैम लॻा पिया आहिनि। उन खां अलावा पाणी जेको आहे उहो रोडनि ते बाक़ाइदा जमा थी चुको आहे। को हिकिड़ो रस्तो ख़ाली न बचियो आहे। ख़ासि करे जेकॾहिं असीं डिफेंस साइड जी ॻाल्हि कयूं त हिते माण्हुनि खे ॾाढनि ॾुखियाईनि जो साम्हूं करिणो पवे पियो। त जमाली साहब बि असां सां गॾु स्टूडियोज़ में मौजूदु आहिनि। जमाली साहब अस्सलाम वालेकुम एंड वेलकम टू द शो। जमाली साहब ख़ैर, अॼु मां एतिरो जज़्बाती लॻी पई आहियां जो तव्हांजो तारीफ़ कराइण मूंखां विसरी वियो, बिकॉज़ मां पाण ऑफिस ईंदे इन सिचुएशन मां गुज़री आई आहियां त यकीनन अंदाज़ो कुझु मूंखे डबल ट्रिपल लॻी रहियो आहे त केतिरा शहरी जेके आहिनि उहे हिन वक़्तु परेशान आहिनि त हू पंहिंजे ऑफिसिस जंहिंखे टाइम ते पहुचणो आहे या जंहिंखे ऑफिसिस खां घर वापसी करणी आहे त हू कीअं कनि। छो त रोडनि रस्तनि जी जेकी हालत आहे उहा एतिरी ख़राबु लॻी पई आहे जो मुंहिंजे ख़्याल मां जेतिरो ॿुधायां पई त ओतिरो बि काफ़ी न रहंदो। ॾिसो, लॻे थो तव्हां जेको आहे पहिरियों दफ़ो इन मींहं में जेको आहे थी हा, आया आहियो, शायदि इन करे तव्हांखे जेको आहे इन जो वधीक अहसासु थी रहियो आहे। इहा असांजी बदकिस्मती आहे त जेके असांजा बल्दियाती इदारा आहिनि उहे पंहिंजा फ़र्ज़ निभाइण में हर बरसाति जे मौसम में नाकाम थी वेंदा आहिनि ऐं ॻाल्हियूं सॼो ॾींहुं कंदा आहिनि त असां नाला साफ़ु कराए छॾियासीं, हेतिरा पैसा रिलीज़ थी विया, हेतिरी मशीनरी लॻी वई। इहा बदकिस्मती जी ॻाल्हि आहे त जॾहिं बि मींहुं वसे थो कराची में ख़ासि तौर ते, छो जो ज़ाहिर आहे शहर आहे, हितां जी ॻाल्हि फोकस थींदी आहे हमेशह, त जॻह जॻह ते तव्हांखे पाणी जा तलाउ नज़र अची रहिया आहिनि, रोड रस्ता जेके आहिनि पाणी सां भरिजी विया आहिनि। ऐं ख़ासि तौर ते जेकॾहिं असां वरी डिफेंस जी ॻाल्हि कयूं जंहिंसां सिंध गवर्नमेंट जो को तालुक़ु कान्हे ऐं हिते कैंटोनमेंट जो इलाइक़ो आहे ऐं हर साल जॾहिं बि हिते बारिश थिए थी, ख़ासि तौर ते अञा त ज़ाहिर आहे असांजा नुमाइंदा जॾहिं इहे रिपोर्ट्स कनि त कई माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जिन जा घर बि पाणी सां भरिजी वेंदा आहिनि। जेके असां घिटियुनि जी सूरत हाल ॾिसी आहे, छो जो असां जॾहिं कराची प्रेस क्लब खां हींअर थोरी देरि अॻु में हिकिड़ी तकरीब मां निकिरी हिते पहुता आहियूं त इहो जेको सॼो इलाइक़ो आहे इहो तक़रीबन कैंटोनमेंट जे अंडर कमांड आहे ऐं सिंध गवर्नमेंट जो इन्हनि सां वास्तो न आहे। हा, जेके शहर जा ॿिया इलाइक़ा जेके कैंटोनमेंट सां मुंसलिक न आहिनि पर उहे उन इलाइक़नि जी जॾहिं असांजा नुमाइंदा असांखे रिपोर्ट ॾींदा। ॾिसो, पोएं साल बि मूंखे यादि आहे त जॾहिं तमामु घणी बारिश थी, उन खां पोइ वॾा वॾा दावा कया विया त असां लाइनूं ठीकु करे छॾियूं आहिनि, गटर ठीकु करे छॾिया आहिनि ऐं हाणे इन क़िस्म जो नुक़सानु न थींदो। ऐं 2 ॾींहं अॻु में बि जेको आहे इहा ई इतलाह हिकु प्रेस रिलीज़ ॾिनी वई त शहर में जेको आहे वॾे पैमाने ते नालनि जी सफ़ाई जो कमु जेको आहे जारी आहे। सभिनी खे ख़बर हुई, हुकूमत खे बि ख़बर हुई त बरसाति थींदी। बदकिस्मती सां उहा तवजह जेकी ॾियणु घुरिजे बल्दियाती इदारनि खे, ज़ाहिर ॾिसो हुकूमत त हिकिड़ी पॉलिसी ॾेई छॾींदी आहे मुतलका ऑफिसरनि खे, उन्हनि ते चेक ऐं बैलेंस जो निज़ाम सख़्तु हुजणु घुरिजे, उनजी मॉनिटरिंग सख़्तु हुजणु घुरिजे। नथो थी सघे न, बारिशूं त हर साल थींदियूं आहिनि, उन्हनि जी सीज़न्स बि असांखे ख़बर हुजनि थियूं त असां पंहिंजे इंफ्रास्ट्रक्चर खे सेट छो न पिया कयूं जो रोडनि ते या त असांजी इंतिज़ामिया एतिरी बहितर कारकर्दगी ॾेखारे त जीअं ई पाणी रोडनि ते जमा थिए त उहो फ़ौरन सां हुनखे वॉश आउट करे छॾनि। असांखे त उहे बि का ॻाल्हि नज़र कोन थी अचे रोडनि ते। असल में मसइलो एतिरो सवलो न आहे जेतिरा तव्हां सम्झी रहिया हो। जेकी असांजी हितां जी प्लानिंग आहे कराची जी, जंहिं ज़माने में इहा प्लानिंग थी त हितां जी आबादी 40 खां 50 लख हुई। वक़्त जे हिसाब सां असांजी प्लानिंग जेकी असांजी पॉपुलेशन आहे कराची जी उहा 3 करोड़ जे लॻभॻि थी चुकी आहे। त हाणे जेको असांजो इंफ्रास्ट्रक्चर हिते ऑलरेडी पयल आहे उहो 40 खां 50 लखनि जे आबादी जे हिसाब सां ई पयल आहे। वरी आबादी जी असांजी जेके तजावुज़ात आहिनि उहे तव्हां ॾिसो त जेके असां इलीगल इंक्रोचमेंट्स चवंदा आहियूं उन्हनि जी तइदाद उहे नालनि ते घर ठही विया हुआ
गुज़िरियल साल कुझु नालनि ते ज़रूरु ऑपरेशन थियो। सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान बि इन ई बारिश जे पाणी जी शहर में भुगतान जे करे ई जेको आहे सख़्तु ऑर्डर्स ॾिना। सही ऐं तव्हांजे साम्हूं आहे त महमूदाबाद नालो, गुजर नालो ऐं इन क़िस्म जा ॿिया जेके वॾा नाला आहिनि उन्हनि तां इनक्रोचमेंट काफ़ी हद ताईं ख़तमु कई वई, अञा कुझु हद ताईं जारी आहे। तव्हां असांजे पंहिंजे ऑफिस जे भरिसां जेको ई महमूदाबाद आज़म बस्ती जंहिंखे असां चवंदा आहियूं, इहो बि नाले जी तव्हां हालत ॾिठी हुई त केतिरो जेको आहे हिन में गंद भरियल हूंदो हो ऐं नाले में पाणी त नज़र न ईंदो हुयो पर रुॻो असांखे सिर्फ़ु कचिरो नज़र ईंदो हुयो ऐं उते ॿार क्रिकेट बि खेॾंदा हुआ। त हाणे इहा बदकिस्मती आहे, इहो कमु आहे सॼो साल जारी रखण वारो। इहो अचानक 5 ॾींहं 7 ॾींहं जी महिनत सां इहो मसइलो हल कान थो थी सघे। जेतिरा बि शहर जा वॾा नाला आहिनि जंहिं बि नालनि ते छो जो कुझु अहिड़नि जॻहनि ते इनक्रोचमेंट ठही वियूं आहिनि ऐं बिल्डिंगूं ठही वियूं आहिनि जंहिंसां पाणी जी निकासी जो हिकिड़ो वॾो मसइलो पैदा थी वियो आहे। ऐं ज़ाहिर आहे इहो गुज़िरियल कई सालनि जो मसइलो आहे, पर फोकसली जॾहिं त हर साल जी बारिश जे करे, छो जो गुज़िरियल साल एॾी बारिश न पई इन करे इन शयुनि जी ख़बर न पई, पर उन खां अॻु में जेकी बारिश पई त उन खां सबक़ु हासिलु कंदे असांखे घुरिजे हा त उहे जेके गुज़रगाहूं आहिनि, जेके नाला आहिनि जेके समुंड में पाणी तां उछलाइनि था, उन्हनि जे राह में जेतिरी बि तजावज़ात आहे उनखे ख़तमु कयो वञे। पर कुझु ॾींहंनि जे लाइ त असांखे सरगर्मियूं नज़र ईंदियूं आहिनि, उनखां पोइ बदकिस्मती सां वरी उहो जीअं ई मामिलो थोरो थधो थींदो आहे त उहे सॼियूं सरगर्मियूं फ़ारिग थी वेंदियूं आहिनि, उन ते तवजह न रहंदी आहे। त मां सम्झां थो त सिंध जे बल्दियात जे खाते जो इहो ई कमु आहे त शहर में जेके बि नाला आहिनि पहिरियों त उन्हनि जी जेकी सफ़ाई आहे उहा ज़ाहिर आहे रोज़ जी बुनियाद ते हुजणु घुरिजे, इहा उन्हनि जी ज़िमेदारी आहे। उन्हनि जा उहे पैसा वठंदा आहिनि, जॾहिं तव्हां उन्हनि जा फंड्स जो जाइज़ो वठंदो त तव्हांखे अंदाज़ो थींदो त केतिरा अरब रुपया इन ई सफ़ाइनि सुथराइनि ऐं नालनि जे मदद में हाणे उहो सिस्टम बि त ॼण हुकूमत जो कमु आहे न, त प्रॉपर तरीक़े सां जेकॾहिं जीअं विच में मूंखे यादि आहे कुझु अर्सो अॻु में डस्टबिन जो हिकिड़ो कॉन्सेप्ट हिननि आंदो हुयो ऐं सॉलिड वेस्ट मैनेजमेंट जे तरफ़ां मुख़्तलिफ़ ज़िलनि में जेको आहे गाॾियूं कचिरो खणी वेंदियूं हुयूं। त अहिड़े तरीक़े सां हिन पूरे शहर खे ईअं ॾिसणो पवंदो। हिते मसइलो आहे त हिते सुपरविजन के हिकिड़े इदारे जे अंडर में कान्हे, हिते सुपरविजन मुख़्तलिफ़ इदारनि जा सरबराह अलॻि आहिनि, कुझु वफ़ाक़ जे अंडर में अचनि था ऐं जेके कैंटोनमेंट्स आहिनि 6-7 हिते कैंटोनमेंट्स आहिनि ऐं उन्हनि जो जेको वरी हिसो आहे कराची में, इहा बि बदकिस्मती आहे त कैंटोनमेंट जो कमु आहे त जिते छावनी फ़ौजी छावनियूं हुजनि उते वञी पंहिंजो कमु कनि, पर बदकिस्मती आहे जो शहरी इलाइक़नि में बि तव्हांखे अक्सरियत जॻहनि ते कैंटोनमेंट्स मिलंदियूं। ऐं इहो सभ खां वॾो मसइलो जेकॾहिं तव्हां ॾिसंदव तव्हांखे कैंटोनमेंट्स जी हदूद में घणो नज़र ईंदो। असां इहो नथा चऊं त ॿियनि शहरी इलाइक़नि में इहो न हूंदो जेके कैंटोनमेंट सॼी डिफेंस ॾिसी छॾियो, सॼो क्लिफ्टन तक़रीबन अधु खां वधीक क्लिफ्टन तव्हां ॾिसी छॾियो, हीअ कोरंगी रोड जंहिं रोड ते पंहिंजी ऑफिस आहे इहे रोड्स तव्हां ॾिसी छॾियो, हींअर तव्हां पाणी जी सूरत हाल ॾिसो। अहिड़े तरीक़े सां शारा फैसल जो बि काफ़ी हिसो कैंटोनमेंट जे मातहत आहे। त हाणे उहे बार बार मूंखे यादि आहे जंहिं ज़माने में DHA में माण्हुनि जा घर ॿुॾी विया ऐं हिकिड़ो वॾो प्रोटेस्ट थी रहियो हुयो त उन वक़्तु उन्हनि वॾा वाइदा वरी कया हुआ त असां हाणे डेवलपमेंट जेको आहे उहो कंदासीं ऐं सभ खां अॻु में असां सेवरेज जे निज़ाम खे बहितर कंदासीं त जीअं अॻिली कंहिं बारिश में मुतासिर न थिए। पर इहो हिननि जी एतिरी कैपेसिटी कान्हे जंहिं तरीक़े सां बेहंगम हिननि लाइनूं विधियूं आहिनि ऐं तव्हां ॾिठो हूंदो त घिटिन में तव्हांखे विच यानी कि अधु रोड में तव्हांखे खॾा नज़र ईंदा, यानी गटर लाइन हिननि जेकी विधी आहे दुनिया जी वाहिद कैंटोनमेंट आहे जंहिं इहो सोचो त मेन रोड ते रस्तनि ते गटर ठाही वञे, यानी सेवरेज लाइन जेकी हिननि नाला ठाहिया आहिनि उहे मेन ते ठाहिया आहिनि त जॾहिं तव्हांजी गाॾी वेंदी आहे त तव्हांखे ख़बर पवंदी आहे त तव्हां कंहिं गटर जे मथां हली रहिया आहियो। त इहा प्लानिंग हर साल बारिशूं थींदियूं, हर साल असीं इदारनि जी कारकर्दगी ते सवाल उथारींदासीं, वरी सभिनी खां विसरी वेंदो, वरी जॾहिं आफ़त अचे किरे पई पोइ असीं सवाल उथारींदासीं, त हीअ त मतिलबु कॾहिं को हुन जो प्रॉपर सॉल्यूशन निकिरी न पियो सघे। मतिलबु ॾिसो जॾहिं का मुसीबत ईंदी आहे ज़ाहिर आहे को वाक़ियो पेश थींदो आहे त मीडिया जो त इहो ई कमु आहे त उनखे असां उजागर कंदा आहियूं। हाणे बेसिकली जिन इदारनि जो इहो कमु आहे फोकसली उन्हनि खे करणु घुरिजे, हुननि बि शायदि फ़ैसिलो करे छॾियो आहे त तनक़ीद असां ते थींदी रहे, जेको वणनि ॻाल्हाईंदा रहनि असांजे ख़िलाफ़, पर हुननि खे कमु न आहे करणो। ऐं हुननि जी जेकी कारकर्दगी हिन वक़्तु तव्हां ॾिसो पूरे शहर में जेको आहे जंहिं तरीक़े सां माण्हू परेशान आहिनि
ऐं हिकु तरफ़ त असां मींहं जी दुआ घुरी रहिया हुआसीं त अलाह साईं बारिश वरसाए त जीअं जिन ज़मीननि खे पाणी दस्तियाब न पियो थिए, जेके डेम ख़ाली हिते त पिया मींहं आहिनि बि उहे हाणे डेम तौबा भॼी कंदो वञनि। त हाणे छो वसां हिकु त अहिड़नि अलाह इलाइक़नि में। साईं रहमत वरसाई ऐं असांजे इन इदारनि जी नाइली जे करे, कोताही जे करे उहा रहमत जेको आहे अवाम जे लाइ ज़हमत थी बणिजी वञे। बिल्कुलु त इन जा ही मुकमिल ज़िम्मेदार आहिनि ऐं हुकूमत खे खपे त पंहिंजे उन्हनि खातनि खे ठीकु कनि, उन्हनि जी कारकर्दगी खे ठीकु कनि ऐं मुस्तक़िल बुनियादुनि ते कनि। हिते मसइलो इहो ई आहे त मुस्तक़िल बुनियादी न आहे हिते। वक़्ती त तव्हांखे हुकूमत जी कारकर्दगी नज़र ईंदी, पर पॉलिसीज़ जे हवाले सां तव्हांखे कारकर्दगी नज़र नथी अचे त भई तव्हां प्रॉपर जी, हाणे मुर्तज़ा तव्हांखे वाब बि साहब ख़बर बि आहे असांखे त काफ़ी ॾींहं वधी अॻु रही बारिश खां आहे, एक्टिव नज़र आया हुया। आबादी वधी रही आहे त उन आबादी जे हिसाब सां तव्हां उन लाइनुनि जो कमु कयो। तव्हां जेके अंडरग्राउंड, त पहिरियों सभ खां मेन शइ त उहा ई आहे त अंडरग्राउंड जेके सर्विसिस आहिनि तव्हां उन्हनि खे सही तरीक़े सां मुकमिल कयो ऐं अॻिले 50 साल खे बि नज़र में रखो। बिल्कुलु यानी तव्हां जेकॾहिं अॼु का शइ कयो था त अॼु जी आबादी खे मल्टीप्लाए तव्हां 50 सालनि सां करे करे उन जे हिसाब सां हमेशह प्लानिंग थींदी आहे। पर हिते असांजी बदकिस्मती आहे जो एतिरो न कंहिंजो विजन आहे, न उन तरफ़ तवजो आहे, न हू कमु करणु चाहिनि था। न, जीअं तव्हां जेको आहे आबादी जी ॻाल्हि कई त इहो बि हिकु ज़ाहिर सी ॻाल्हि आहे। सभिनी खे ख़बर आहे त कराची जी आबादी जेको आहे ॾींहं ब ॾींहुं वधंदी पई वञे। पूरे समूरे मुल्क मां काफ़ी माण्हू जेके आहिनि उहे हिते हिजरत करे अचनि था, छो त हिकु मेट्रोपॉलिटन सिटी बि आहे ऐं जॉब्स जे हवाले सां बि हिते इंडस्ट्रियल सिटी बि आहे। त छा इहे सभु ॻाल्हियूं जेके आहिनि उन इदारनि खे या हुकूमत खे नज़र कोन पयूं अचनि त हिकिड़ो प्रॉपर मैकेनिज़म खे सेट करे सघनि त जीअं शहरनि खे बि ॾुखियाईनि जो साम्हूं न करिणो पवे? कॾहिं ॻाल्हि जेकॾहिं नियत हुजे कमु करण जी त दुनिया में अहिड़ी काई शइ न आहे जंहिंखे नथो करे सघिजे। थोरो वक़्तु ज़रूरु लॻंदो आहे, थोरी तकलीफ़ थींदी आहे, थोरी महिनत करणी पवंदी आहे, पर कमु थी वेंदा आहिनि। पर हिते मसइलो इहो आहे न त प्लानिंग ई कान्हे, नियत ई कान्हे। जेकॾहिं नियत हुजे त शायदि इहे एॾा वॾा मसइला न आहिनि। हाणे हिते जेकॾहिं हिननि जी सिर्फ़ु नियत हुजे ऐं ही वन गो सिस्टम कनि त पहिरें मरहले में असांखे रुॻो सेवरेज जे ई निज़ाम ते तवजो ॾियणी आहे। ऐं जॾहिं तव्हां सेवरेज जो उहो निज़ाम सॼे शहर में पखेड़ींदा त उन सां गॾु तव्हां वाटर जो निज़ाम बि अंडरग्राउंड करे सघो था। तव्हां जेको बिजलियुनि जूं तव्हां ॾिसो तारूं, अञा ताईं अहिड़ी का इतला न आहे, अलाह रहम करे त बिजली जी तारुनि जे ॿई करे त ख़ुदा न ख़ास्ता को जानी नुक़सान त न थियो आहे। इहो ई हुकूमत जो त इहो ई कमु आहे न त जेकी इहे बुनियादी फैसिलिटी, हाणे सेवरेज, पाणी, बिजली, इहे त ज़ाहिर आहे बुनियादी फैसिलिटीज़ में शामिल थियूं थियनि न। हाणे इहे ई असांखे प्रोवाइड कनि था करे सघनि ई। इन खां अलावा सभ खां मां सम्झां थो त जेको मेजर इशू आहे त इहो जेको पाणी हो इन खे त सेफ करण जे लाइ हिननि वटि पॉलिसी हुजणु घुरिजे हा। जी हा, इनफैक्ट ही एलएनजी वारो मामलो ख़बर आहे सभिनी खे त बाबा पाणी जी शॉर्टेज आहे त असांखे त इन ते प्लानिंग करणु घुरिजे त इहो जेको अलाह साईं रहमत वरसाए थो असां उनजी बहितर यूटिलाइज़ेशन कीअं कयूं ऐं उन पाणी खे असां सेव कीअं कयूं। असांखे त उन प्रोजेक्ट ते वञणु घुरिजे। ऐं अॼु असां ॻाल्हाए रहिया आहियूं त घिटी भरिजी वई आहे, रोड भरिजी वियो आहे, नालो भरिजी वियो आहे। इहा अफ़सोसनाक ॻाल्हि आहे त दुनिया हेतिरी टेक्नोलॉजी खां आरास्ता थी चुकी आहे, दुनिया किथे खां किथे वञी रही आहे। 20-25 साल पुराणी जेकॾहिं याददानी करायां त कराची जेको आहे उहो इंतिहाई ख़ूबसूरत शहर हुयो। कराची जेको आहे इंतिहाई ख़ूबसूरत ग्रीन शहर हुयो। यानी हिते हर घिटी, हर रोड तव्हांखे वणनि सां भरपूर नज़र ईंदो हुयो। ऐं माण्हू चाहे उहे पंहिंजे ॿारहड़ियुनि जा हुजनि या मुल्क जे ॿियनि हिसनि जा हुजनि, उहे ॿारनि जे स्कूलनि जूं छुटियूं यानी जून जुलाई मल्हाइण जे लाइ कराची में ईंदा हुआ, कराची खे इंजॉय कंदा हुआ। कराची में जॾहिं बारिशूं थींदियूं उनखे इंजॉय कंदा हुआ, छो जो हिते हर थोरे अरसे में बारिशूं उन ज़माने में थींदियूं बिकॉज़ ऑफ ग्रीनरी। इहो सिर्फ़ु कराची जी ॻाल्हि न आहे, सिंध जा मुख़्तलिफ़ जेके शहर हुजनि था उते बि ज़ाहिर आहे सन्हड़ियूं सन्हड़ियूं घिटियूं आहिनि ऐं उते बि 2-3 फुड़ा बसि पवनि था ऐं पाणी जेको आहे फ़ौरन सां जमा थी वञे थो। उते पोरियत तबिको रहे थो, उन्हनि जूं गाॾियूं या जेके बि उन्हनि जूं सफ़र करण जूं सवारियूं आहिनि उहे काफ़ी हद ताईं मुतासिर थियनि थियूं। त छा आहे बसि ही अगेन उहा ई ॻाल्हि त असीं जेको आहे बसि हर साल हिन ते प्रोग्राम कंदासीं वेठा ऐं इंतिज़ामिया जेको हिन खे को टके जो फ़र्क़ु न पवंदो। बिल्कुलु ईअं ई थींदो। ऐं अॼु असां बि इहो प्रोग्राम कंदासीं ऐं पंहिंजो टाइम पास करे हलिया वेंदासीं ऐं यकीनन ॿुधण वारा आहिनि उहे उन ते वरी कोई ध्यानु कान ॾींदो, इन ते कुझु कान थींदो। असां ईअं ॻाल्हाईंदा रहंदासीं ऐं हुकुमरान ईअं रुॻो ॿुधंदा रहंदा, उन तरफ़ उन्हनि जी काई तवजो न हूंदी ऐं इहो सिस्टम ईअं ई हलंदो रहंदो। इन करे अवाम जेको आहे उहो हमेशह तयारु रहे इन्हनि शयुनि जे लाइ
त जॾहिं बि का इन क़िस्म जो वाक़ियो थींदो त गवर्नमेंट मां नथो सम्झां त कंहिंखे बि फैसिलिटेट करे सघंदी ऐं या इन निज़ाम शइ में खे कंहिंजो ठीकु करे नुक़सान थो सघंदी। थी पवे त जमाली इन साहब जे उन शइ जी लाइ बि छा हिन शहर जो गवर्नमेंट पूरो गारंटी ॾे पई तव्हांखे त उन्हनि खे मास्टर प्लान फैसिलिटेट कंदी? तब्दील करिणो पवंदो, उन जे लाइ तव्हांखे ॾाढी महिनत करणी पवंदी, उन जे लाइ तव्हांखे टेक्निकल एक्सपर्ट्स हायर करणा पवंदा। हीउ निज़ाम एॾी जल्दी जेको हिन नहज ते असां पहुता आहियूं उहो सही थी कान थो सघे। उन लाइ जेके शहर जा स्टेक होल्डर्स आहिनि इन्हनि सभिनी खे विहणो पवंदो, पंहिंजा सियासी इख़्तिलाफ़ ख़तमु करे ऐं मुल्क जी ऐं ख़ासि तौर ते हिन शहर जी बहितरी जे लाइ गॾिजी हिकिड़ो प्लान वाज़े करिणो पवंदो ऐं लॉन्ग टर्म पॉलिसी ॾियणियूं पवंदियूं त असांखे पूरे शहर जे स्ट्रक्चर खे ठीकु करण जे लाइ केतिरो वक़्तु दरकारु हूंदो ऐं केतिरा फंड्स दरकारु हूंदा, उहे हुकूमत जो कमु आहे त उन फंड्स खे दस्तियाबु करे। ऐं हिते त हिननि वटि एडवांटेज आहे त जेके असांजा दुनिया जा ॿिया मुल्क आहिनि, वर्ल्ड बैंक आहे, एशियन डेवलपमेंट बैंक आहे, उहे चाहींदा आहिनि त कराची जी बहितरी जे लाइ हू पंहिंजा सॉफ्ट लोन्स विदाउट इंट्रस्ट बि ॾींदा आहिनि। कई एतिरा प्रोजेक्ट हली रहिया आहिनि जेके विदाउट इंट्रस्ट हिन शहर में ऐं पंहिंजी ॿराड़ी जे बि कुझु इलाइक़नि में ज़िलनि में हली रहिया आहिनि। बदक़िस्मती मूं उहो ई चयो न त उनजी यूटिलाइज़ेशन मुनासिबु न आहे ऐं जेके उते वरी ऑफिसर रखियल आहिनि उन्हनि जी एतिरी कैपेसिटी न आहे जो उहो उन्हनि प्रोजेक्ट्स जी तरफ़ या को तरक़ी जी तरफ़ या बहितरी जी तरफ़ हो पंहिंजा रिसोर्सिस इस्तेमालु कनि। हो वक़्ती तौर ते ईंदा आहिनि, पंहिंजी करप्शन कंदा आहिनि, पंहिंजा पैसा जेकी बि उन्हनि जी कमीशन ठहंदी आहे ठेकनि ते उहा हासिलु कंदा आहिनि ऐं उनखां पोइ उन्हनि जी कंहिं ॿी जॻह ते पोस्टिंग थी वेंदी आहे ऐं इहो कमु ईअं पियो हलंदो आहे। बहरहाल तमामु अफ़सोसनाक ॻाल्हि आहे, परेशान कुन ॻाल्हि आहे त असांजा जेके इदारा आहिनि या तोड़ी हुकूमत हुजे उन्हनि वटि का लॉन्ग टर्म पॉलिसी कोन आहे। हर साल ही तमाशो जेको आहे असां सभिनी जे साम्हूं थींदो आहे पियो, मीडिया रिपोर्ट कंदी आहे, इंतिज़ामिया जेको आहे बसि जवाबु ॾींदी आहे फॉर्मेलिटी जे लाइ। जॾहिं वञी करे मीडिया उन्हनि सां राब्तो कंदी आहे या कुझु जेके अथॉरिटेरियंस आहिनि उहे त ख़ैर मीडिया सां ॻाल्हाइण जे हवाले सां बि जेको आहे इनकार करे छॾींदा आहिनि। सो बहरहाल अफ़सोसनाक ॻाल्हि आहे, अफ़सोस जो मंज़र आहे त जेके इदारा आहिनि उन्हनि खे का परेशानी न थी हुजे। यकीनन उहो असीं सम्झूं था त बारिशुनि जी त हर कंहिंखे ख़बर हूंदी आहे त मॉनसून जो सीज़न आहे, बारिशूं थींदियूं पयूं, पर सवाल जेको आहे उहो यकीनन इदारनि ते उथंदो त हू पंहिंजो कमु जेको आहे छो न पिया कनि। जेकॾहिं कमु कनि त जमाली साहब ज़ाहिर आहे असां सभिनी खे नज़र अचे ऐं उन शइ खे अप्रिशिएट बि कयो वञे, पर अफ़सोस जेके इदारा आहिनि उहे पंहिंजो कमु कोन पिया कनि। सो बहरहाल मुंहिंजी दिलि कोन पई चवे त असीं के ॿिए इशू ते अॼु ॻाल्हि कयूं छो त हीअ सूरत हाल अहिड़ी थी वई आहे, पर बहरहाल तव्हांखे ॿियनि ख़बरुनि सां बि आगाह करिणो आहे। सो असीं LNG वारे मामले ते ॻाल्हि कयूं पिया जमाली साहब त कतर सां जेको आहे हू ऑलरेडी पाकिस्तान जा जेके आहिनि लॉन्ग टर्म कॉन्ट्रैक्ट्स रही चुका आहिनि। सो हिन भेरे पाकिस्तान एक्सपेक्ट करे पियो जीअं त पेट्रोलियम मिनिस्टर मुसद्दिक़ मलिक साहब जेको आहे कतर खे हिकु दफ़ो ॿीहर लिखी छॾियो आहे त हुननि खे कार्गोज़ जेको आहे कार्गोज़ जी तादाद कतर वधाए ॾिए त अवां सम्झो पिया कतर कोऑपरेट कंदो पाकिस्तान सां, छो त कतर खे ऑलरेडी यूरोप खां बि वधीक डिमांड अची रही आहे। ॾिसो, कतर सां पाकिस्तान जा सुठा तालुकात आहिनि ऐं कतर उहो मुल्क आहे जंहिं अमेरिका खे अफ़गानिस्तान मां सेफ पैसेज ॾियण में वॾो किरदारु अदा कंदे ऐं उन में पाकिस्तान जो ख़िदमात हासिलु कयूं त मां ऐं उन कतर सां बहितर तालुकात जे करे ई काफ़ी अर्से ताईं सऊदी अरब ऐं UAE जेको आहे पाकिस्तान सां डायरेक्ट नाराज़गी त नथो चई सघां, बहरहाल कुझु रिलेशन में फ़र्क़ु ज़रूरु आयो। हाणे पाकिस्तान जी मजबूरी आहे त असांखे ज़ाहिर आहे LNG खपे, छो जो पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ हिसनि में तव्हां ॾिसो त टेक्सटाइल जो कमु बंदि थी रहियो आहे, फैक्ट्रियूं बंदि थी थियनि कराची में या फैसलाबाद में या ॿियनि जिते जेके इंडस्ट्रियल हब आहिनि, मां सम्झां थो त उनखे वॾो नुक़सानु पहुची रहियो आहे बिजली न हुजण जे करे ऐं उनजे करे हज़ारे माण्हू बि बेरोज़गार थी रहिया आहिनि। हिकु त इहो वॾो नुक़सानु थींदो पाकिस्तान खे जेकॾहिं इंडस्ट्रीज़ डिस्टेबलाइज़ थियूं ऐं मुल्क में सनअतनि खे नुक़सानु पहुतो त इहो सिर्फ़ु के हिकिड़े बिज़नेसमैन जो नुक़सानु कान हूंदो, इहो मजमूई तौर ते मुल्क जो नुक़सानु हूंदो, छो जो जेके असांजा इम्पोर्ट जा असांखे ऑर्डर्स मिलियल आहिनि उहे सभु डिस्टर्ब थी वेंदा ऐं अॼुकल्ह जी महांगाई जे दौर में उहे ई हर माण्हू परेशान आहे ऐं जेकॾहिं फैक्ट्रियूं बंदि थियण जी सूरत में मज़दूर बेरोज़गार थींदा त अल्टीमेटली जेको आहे उहो बि प्रेशर हुकूमत ते पवंदो। त हुकूमत खे त ज़ाहिर आहे हुकूमत हिननि जेके बि हलीफ़ जमातूं आहिनि हिननि खे करणी आहे त हिननि खे वधि खां वधि हिननि जी सियासत बि मां सम्झां थो दाव ते लॻल आहे त हिननि जी पंहिंजी कोशिशि ज़रूरु इहा आहे त जल्द खां जल्द कतर खां असां LNG सस्ती LNG ॾिसो उहो त बिल्कुलु आहे त यूक्रेन ऐं रशिया जी जंग खां पोइ यूरोप खे ज़ाहिर आहे प्रॉब्लम थी वियो आहे ऐं फ़िलहालु त यूरोप रशियन सां उनजी करंसी में
ख़रीद करे रहियो आहे, छो जो हुननि पाबंदी लॻाई छॾी डॉलर जी ट्रांज़ेक्शन ते। त असां हुकूमत पाकिस्तान खे बि घुरिजे त अल्टरनेट जेको आहे असां हल ज़रूरु ॾिसूं त जेकॾहिं डॉलर जी फ्लक्चुएशन जे करे असांखे वॾो नुक़सानु पहुची रहियो आहे त असांखे को न को हल ॻोल्हियो वेंदो आहे हमेशह त फ्यूचर में जेको आहे इनखे रोकण जे लाइ असांखे छा करणु घुरिजे। जीअं ॾिसो न सऊदी अरब जेको आहे ऐं UAE पाण जी करंसी खे डॉलर सां मर्ज कराए छॾियो आहे। त असां इहे लॉन्ग टर्म पॉलिसीज़ हूंदियूं आहिनि जिन ते असांखे तवजो ॾियणु घुरिजे त भई अॼु असां जेकॾहिं चलो हीउ डॉलर हिन हद ताईं पहुतो बि आहे त फ्यूचर में इन जा रस्ता रोकण जे लाइ असांखे कहिड़ा कहिड़ा उपाउ वठणु घुरिजनि। छा असां कंहिं मुल्कनि सां इन सतह जा के एग्रीमेंट्स करे सघूं था? जेका डॉलर जी फ्लक्चुएशन उहा IMF जे प्रोग्राम सां मुंसलिक आहे। ॾिसो IMF जो प्रोग्राम $1 अरब सां त एॾो फ़र्क़ु कान थो पए। असल में IMF जे पैसा मिलण खां पोइ बेसिकली दुनिया जा ॿिया मुल्क तव्हांखे बाआसानी पैसा ॾेई छॾींदा आहिनि, यानी लोन्स जी मद में। IMF जे पैसा रुकजण जे करे, छो जो उन्हनि जा सैंक्शन्स थोरा सख़्तु हूंदा आहिनि, उन जे करे ॿिया जेके तव्हांजा दोस्त मुल्क तव्हांजी मदद करण बि चाहिनि था त उहो थोरो सो सब्र खां कमु वठी रहिया आहिनि त पहिरियों IMF कुझु करे त पोइ उहो कयूं, पर उन सां अल्टीमेटली असांखे नुक़सानु थी रहियो आहे। त ॾिसो त चाइना उन्हनि जी परवाह कान कई ऐं तव्हांखे $2.3 बिलियन जेको आहे उहो फौरी तौर ते प्रोवाइड कयो, जंहिंजे करे वरी डॉलर जी जेकी फ्लक्चुएशन हुई उन में काफ़ी हद ताईं बहितरी आई आहे। पर इहो डॉलर छो जो मां सम्झां थो त मार्केट जे मुताबिक़ न आहे त इनखे अञा हेठि अचिणो आहे। पर उन जे लाइ इहो ई आहे त जीअं IMF जा पैसा ईंदा अहिड़े तरीक़े सां पोइ जेकी इतलात आहिनि त सऊदी अरब UAE ऐं क़तर मां बि माली मदद पाकिस्तान जी थियण जो इम्कानु आहे। त उहा जेकॾहिं थी वञे त ज़ाहिर आहे हिकिड़ी स्टेबिलिटी जेको आहे उन में अचण जी कोशिशि करे रही आहे हुकूमत। केतिरो प्रोग्राम ही सबबु आहे जो बहाल थियण जी सबबु आहे जो ही पेट्रोल बि जेको आहे हर महीने या हर हफ़्ते ई वधाईंदा पिया वञनि, 10-15 रुपया, 16 रुपया। ॾिसो 274 ताईं त तव्हांखे यादि हूंदो असां पहिरियों चयोसीं प्रोग्राम में त इहो IMF सां जेको PTI हुकूमत जो एग्रीमेंट हुयो त 274 रुपए ताईं त हिननि खे इहो पेट्रोल ऐं तक़रीबन 300 रुपए जे लॻभॻि हिननि खे डीज़ल जी क़ीमत करणी आहे। पोइ हीअ ज़ाहिर आहे स्लोली हिननि बहरहाल फास्ट कई आहे, वरी बि मां सम्झां थो 3 जुलाई खां में जेको आहे काफ़ी हद ताईं एटलीस्ट तक़रीबन डबल प्राइस जेको आहे तक़रीबन थी चुकी आहे। पर ज़ाहिर आहे जेके शर्तूं आहिनि, या त ॾिसो तव्हां कंहिंखां लोन न वठो, कर्ज़ु न वठो। जॾहिं त कंहिंखां कर्ज़ु वठंदा आहियो त ज़ाहिर आहे कर्ज़ु ॾींदड़ जूं जेके बि शर्तूं आहिनि उन्हनि खे त तव्हांखे मञिणो पवंदो। तव्हां मामूली कंहिं बैंक खां लोन वठणु वञो त उनजो बि पूरो हिकिड़ो फॉर्मेट हूंदो आहे त फलाणी शइ हीअ शइ मॉर्गेज थींदी, त हिन तव्हां किथां ॾींदा, त आमदनी किथां ईंदी। त जॾहिं हिकिड़ो तव्हां मामूली लोन वठणु वेंदा आहियो बैंक खां त उनजी बि हिकु फॉर्मेलिटी आहे। त ज़ाहिर आहे IMF खां जॾहिं तव्हां एतिरा वॾा कर्ज़ वठणु वेंदा आहियो त उन्हनि जूं बि त शर्तूं आहिनि जेके तव्हांखे मञणियूं पवंदियूं आहिनि। PTI हुकूमत एग्री करे आई हुई, एग्रीमेंट करे आई हुई, यानी हिकिड़ो त हूंदो आहे ज़बानी कलामी एग्रीमेंट पई करे त हू प्रेशर में न आया। कंटिन्यूअसली अहिड़े हवाले सां डिफेंड इन ई रीत डिफेंड करे रही आहे पाण खे। त हिकिड़ो वतीरो बणिजी वियो आहे हुकूमत प्रेशर में अची वई आहे। वध खां वधि कूड़ ॻाल्हाइजे ऐं हर कूड़ जीअं एतिरो वधि ॻाल्हायो जो उहो सच लॻणु लॻे। पर जेके बाशऊर माण्हू आहिनि उन्हनि खे इहो आइडियो आहे त उहे जेके एग्रीमेंट थियल आहिनि उहे मुल्कनि जे दरमियान एग्रीमेंट हूंदा आहिनि, कंहिं शख़्सियत जे दरमियान न हूंदा आहिनि। त जेके बि हिननि एग्रीमेंट कया आहिनि उन्हनि खे इम्प्लीमेंट जेकी बि हुकूमत ईंदी उहा खे करिणो ई करिणो आहे। अॼु जेकॾहिं नवाज़ शरीफ़ हुकूमत या शहबाज शरीफ़ जी जेकी हुकूमत आहे या हलीफ़ जमातुनि जी असां हिनखे चऊं त अॼु जेको हीअ एग्रीमेंट कंदी त अॻिली काई बि हुकूमत अचे त उनखे उन ते अमल दरामद करिणो पवंदो। हे फ़र्ज़ वाहिद जो मसइलो न हूंदो आहे जॾहिं तव्हां इंटरनेशनल एग्रीमेंट कंदा आहियो। त अहिड़े तरीक़े सां जेके एग्रीमेंट थियल आहिनि हिकु त उन्हनि ते अमल दरामद लाज़मी आहे करणु, ॿियो जेको वरी तव्हां ॿियो कर्ज़ु अञा वठी रहिया आहियो उन जे हवाले सां वरी जेके नयूं शर्तूं जेकॾहिं हूंदियूं, मूंखे ख़बर न आहे उन बारे में, पर जेकॾहिं नयूं शर्तूं हूंदियूं ऐं तव्हां कर्ज़ु वठण लाइ उन्हनि जे दरवाज़े ते वञी रहिया आहियो त तव्हांखे उहे नयूं शर्तूं बि मञणियूं पवंदियूं ऐं उनजो अल्टीमेटली बार त पाकिस्तानी अवाम ते ई पवंदो। ऐं हीअ कर्ज़ु जेके वठंदा हुक्मरान भले त इहे कहिड़ो पंहिंजी खिसनि मां त कान ॾींदा न, ज़ाहिर आहे उहो कंहिं न कंहिं तरीक़े सां पाकिस्तानी अवाम ते मुख़्तलिफ़ टैक्सिस जी सूरत में, मुख़्तलिफ़ महांगाई जी सूरत में, किथे GST जी सूरत में, किथे सर्विसिस टैक्स जी सूरत में, किथे कंहिं प्रॉपर्टी जा टैक्स वधाईंदा, किथे स्टैम्प ड्यूटियूं वधंदियूं, त किथे जेको आहे उहो एक्साइज़ जी गाॾियुनि जा पैसा वधंदा। मतिलबु जेके बि टैक्सिस आहिनि जेकॾहिं उहे वधंदियूं त ज़ाहिर आहे उहो इन ई करे वधंदियूं त जेके तव्हांखे वरी किस्त लाहिणी आहे उन जा पैसा ॾियणा आहिनि न। तव्हां कर्ज़ु वरितो आहे हिकिड़ो इंट्रस्ट ते, त
त हाणे उहो त केर बि हुकूमत मुआइदो करे इहे जेके शयूं जेके उन्हनि जा फरमाइशी प्रोग्राम आहिनि इन्हनि ते त तव्हांखे अमल करिणो पवंदो न, इन में इन खां अलावा को ऑप्शन ई कान्हे। अच्छा, जेकर असीं थोरो पंजाब जी हली करे ॻाल्हि कयूं या PTI नून लीग में जेका वेड़ हली रही आहे, बज़ाहिर तौर ते असीं हुनखे वेड़ी चवंदासीं, हिक ॿिए ते इल्ज़ाम तराशियूं ऐं ॿियो जीअं काल्ह जेको आहे मरियम नवाज़ साहिबा बि जलसे सां ख़िताब करे रहियूं हुयूं त उन्हनि बि मनी ॻाल्हि हुकूमत ऐं G-PAC इकोनॉमिक डोर जहिड़ा जेके आहिनि टर्म्स इस्तेमालु कयासीं, उन ते बि अॻिते हली करे असीं ॻाल्हि कयूं पिया। ऐं ॿियो ही जेके काल्ह वॾे वज़ीर हमज़ा शरीफ़ ऐलान कया आहिनि मुफ़्त बिजली जा, सो उनखे जेको आहे PTI चए पई त ही प्री पॉल रिगिंग आहे, यानी इलेक्शन खां अॻु में धांधली जूं जेके आहिनि तयारियूं आहिनि। हा ॾिसो न, इनखे चइबो आहे दोगलापन। तव्हांखे यादि आहे त जॾहिं कश्मीर जा इलेक्शन थी रहिया हुआ, जॾहिं गिलगित बिल्तिस्तान जी आऊं ॻाल्हि करायो आहियां, आज़ादु कश्मीर जी, जंहिंमें हुकूमत जो कमु बि न हो, पर उते केतिरा वॾा वॾा हिननि पैकेज अनाउंस कया ऐं इलेक्शन खां पोइ उन्हनि खे छा मिलियो उन्हनि पैकेजनि जो। मसइलो इहो आहे त जेकी बि हुकूमत हुजे, ज़ाहिर आहे महांगाई तमामु घणी वधियल आहे, आवाम खे तव्हां फैसिलिटेट करे कोन था सघो। हींअर तव्हां अटे जो रुॻो रेट ॾिसो त हाणे 80-85 रुपयो किलो थी चुको आहे, जेको 28 रुपए किलो हुयो, जंहिंमें मां सम्झां थो त 60-65 रुपयो त शायदि इन्हनि जी पंहिंजी इमरान ख़ान जी हुकूमत में थियो ऐं 20-25 रुपया वरी मौजूदा हुकूमत जो तोहफ़ो असांखे मिलियो आहे। त हुकूमत काई बि हुजे, जॾहिं बि इलेक्शन जा इहे सीज़न हूंदा आहिनि त इन क़िस्म जा ऐलानात थींदा आहिनि। हाणे इहा का नई पर इहो एहसान जेको हिकिड़े सूबे ते छो जमाली साहब, इहो समूरे पाकिस्तान जे लाइ न पियो? इहो त असांजी नहली आहे न, असांजे हुकुमरान खे करणु घुरिजे न। जेकॾहिं असां सिंध सूबे में वेठा आहियूं त सिंध हुकूमत खे इहो घुरिजे त उन्हनि खे फॉलो करे, मतिलबु हीअ त ज़ाहिरी तौर इहो ई लॻे पियो थो पंहिंजी इलेक्शन कैंपेन जे हवाले सां, जे थोरी देरि अॻु में सियासतदान जेको आहे थोरो सो खटमिठड़ो ॾेई छॾींदा आहिनि त हीअ हमज़ा शहबाज़ शरीफ़ साहिब जे पारां बि उहो ई खटमिठड़ो आवाम खे ॾिनो पियो वञे त आख़िर मतिलबु जेके ॿिया सूबा आहिनि, जीअं त सिंध हुकूमत जी असीं ॻाल्हि कई वठो, त अहिड़ा तोहफ़ा असांखे छो न मिलनि पिया, ॿियनि सूबनि खे छो न पिया मिलनि, न सिर्फ़ु सिंध पर ॿिया जेके सूबा जेको ऐलान आहे उहो पंजाब जे वॾे वज़ीर कयो आहे न, फेडरल गवर्नमेंट न कयो आहे। हाणे उन खां थोरो सो ऐलान सां त को मसइलो न आहे, पर ॿिया जेके सूबा आहिनि न उहो सब्सिडी उहो ॾींदा न, उहे पैसा हुकुमराननि खे छा पंजाब जी हुकूमत पैसा मुश्किल रहंदो फेडरल जो मसइलो न, ऐलान कान्हे। बिजली तव्हांखे ख़बर आहे त वफ़ाक़ जो मसइलो आहे, त ज़ाहिर आहे त इहो बिल्कुलु इहो ई सवाल आहे। सब्सिडी जे मद में यानी कि पंजाब हुकूमत फेडरल खे पैसा ॾींदी, यानी कि जेके उहे ॿी माण्हुनि जा उहे बिल ईंदा घटि जेको आहे त उहो पंजाब जी हुकूमत भरे ॾींदी न, वफ़ाक़ खे। वफ़ाक़ त सब्सिडी न ॾिनी आहे। हाणे इहो असांजे जेकॾहिं सूबे ते असांजी हुकूमत सिंध हुकूमत खे खपे त हू बि इन क़िस्म जो फैसिलिटेशन ॾिए न आवाम खे। हिन महांगाई जे दौर में जेकॾहिं सची ॻाल्हि आहे त 100 यूनिट खां हेठि जेकॾहिं यूज़ करे थो त ज़ाहिर आहे उहो इंतिहाई ग़रीब माण्हू हूंदो न। असां त नथा चऊं था वॾनि घरनि खे या वॾनि बंगलनि खे या वॾनि माण्हुनि खे जेको आहे सब्सिडी ॾियो। हक़ीक़त आहे त जेको हेठें तबिके जो माण्हू आहे उहो इंतिहाई मुसीबत जो शिकार आहे, इंतिहाई परेशान आहे। हाणे उनखे फैसिलिटी ॾियणु त तव्हांजी पंहिंजी जेकी बि सूबे जी हुकूमत आहे, छो जो या त वफ़ाक़ जो ऐलान हुजे हा ऐं उहो रुॻो हिकिड़े सूबे खे ॾिया, पोइ त असां वफ़ाक़ ते तनक़ीद करे उन ते ॻाल्हायूं हा न। हाणे हिकिड़े सूबे पंहिंजे आवाम खे फैसिलिटेट कयो आहे त अहिड़े तरीक़े सां सिंध हुकूमत आहे या बलूचिस्तान हुकूमत सम्झे थी या KP हुकूमत सम्झे थी त पंहिंजे पंहिंजे सूबे जे आवाम खे ईअं ई रिलीफ ॾिए। ॾिसो बिजली हिकिड़ो वॾो रिलीफ आहे जेको उन्हनि ॾिनो आहे। अहिड़े तरीक़े सां ही चाहिनि त अटे में वॾो रिलीफ ॾेई सघनि था। हाणे बदकिस्मती आहे त इंटरनेशनल मार्केट हाणे जेकी कल्ह जी मुंहिंजी रिपोर्ट हुई त उन में कणिक जो रेट घटि थी चुको आहे। त असां जेकी पास्को हींअर 3 मिलियन टन परचेस करे रही आहे, उनखे जेके जहाज़ लॻी बि चुका आहिनि पोर्ट ते, त उहे सूबनि में ॾियनि न ग़रीब माण्हुनि खे फ्री ऑफ कास्ट। असां इहो नथा चऊं त तव्हां जेकॾहिं सिंध जी आबादी 8 करोड़ आहे त तव्हां 8 करोड़ खे ॾेई छॾियो। जेको दरमियाने खां हेठि तबिके जो आहे, जेको तमामु घणो परेशान आहे, उनखे त तव्हां सब्सिडाइज़ ॾेई सघो था। पर हिते जेके बि मिल ओनर्स आहिनि, ऐं हिते बदकिस्मती मूं चयो न चेक एंड बैलेंस न हुजण जे करे असांजा सिस्टम, असांजा इदारा तबाह थी चुका आहिनि। पहिरें ज़माने में जेको मिल ओनर हूंदो हुयो उहो पर केजी ते रुॻो 2 रुपया प्रॉफिट रखी सघंदो हो, उनखे वरी पोइ 4 रुपया कयो वियो। हाणे हू 20-25 रुपया प्रॉफिट पंहिंजो रखी रहियो आहे। त हाणे हुन खां त को पुछण वारो न आहे। इहे मिल ओनर जेके आहिनि उहे लखपति खां करोड़पति, करोड़पति खां अरबपति थी चुका आहिनि, पर कंहिं इदारे जो कंहिं हुकूमत जी हुननि ॾे तवजो ई कान्हे। हाणे इहे उहे शयूं आहिनि जिन खे कंट्रोल करणु हुकूमत जो कमु आहे। त ख़ासि तौर ते जेके अटो, घी, खंडु,
ऐं जेके दालूं ऐं इन क़िस्म जा जेके रेट हूंदा आहिनि या नॉर्मल जेके सब्जियूं असां चऊं जेके आम माण्हू खाईंदो आहे, इन्हनि सभिनी ते कंट्रोल करणु त हुकूमत जी ज़िमेदारी आहे न। ऐं प्योरली सूबाई हुकूमत जो मसइलो आहे, हिन में वफ़ाक़ जो त को तालुक़ ई कान्हे। त असांखे या त ज़िलई सतह ते को जीअं पहिरें ज़माने में बाक़ाइदा कमेटियूं हूंदियूं हुयूं, वेट एंड मेयरमेंट जो हिकिड़ो डिपार्टमेंट हूंदो हो एग्रीकल्चर में, हाणे चेक एंड बैलेंस ई कान्हे। जंहिं दुकान वारे खे, जंहिं मिल वारे खे, जंहिं शख़्स खे जी मर्ज़ी पए थी, उहो पंहिंजे हिसाब सां हर पंहिंजो पंहिंजो हिकिड़ो रेट लॻाए वेठो आहे न। त इहे कंट्रोल करणु जेको आहे इहो त गवर्नमेंट जी ज़िमेदारी आहे न। त सिंध गवर्नमेंट खे बि खपे त इन्हनि शयुनि खे कंट्रोल करण लाइ पंहिंजा फ़र्ज़ निभाए ऐं मॉनिटरिंग सिस्टम रखे, उन्हनि पंहिंजे तमामु DCs खे, पंहिंजे SCs खे, पंहिंजे मुख़्तारकार खे या उन डिपार्टमेंट खे इन ॻाल्हि जो पाबंद करे त हू इहे जेके आम माण्हू जे खाइण पीअण जूं शयूं आहिनि उन्हनि जी एटलीस्ट क़ीमत खे, असां नथा चऊं त तव्हां लग्ज़री आइटम्स ते वञी छापा हणो ऐं उन्हनि जे क़ीमतूं घटि कराए ॾियो। लग्ज़री आइटम ज़ाहिर आहे, जेको अफोर्ड करे सघंदो उहो हासिलु कंदो, जेको आम दुकाननि वारा बि ख़ैर काफ़ी माण्हू इहो फ़ाइदो वठी वञनि खाइण पिया। पीअण जूं ख़ासि तौर ते जीअं असां अटे जी ॻाल्हि कईसीं, खंड जी ॻाल्हि कईसीं, घी जी ॻाल्हि कईसीं, चाहे दालुनि जी ॻाल्हि कईसीं, इहो त हाणे बल्कि मां त चवंदो मुर्गी ऐं हिननि जा बि तव्हां रेट ॾिसो न किथां खां किथे हिननि पहुचाए छॾिया आहिनि। हाणे इहे कंट्रोल केरु कंदो? इहो कंट्रोल करणु हुकूमत जी ज़िमेदारी आहे। ऐं जमाली साहब, महांगाई जे करे जेके शयूं विकिरो थियनि पियूं उन्हनि जी प्राइस त वधी आहे, पर उन सां गॾु उन जी क्वालिटी बि कॉम्प्रोमाइज़ थी आहे। जेकॾहिं असीं खाइण वारो तेल पिया ख़रीद कयूं या मुर्गी पिया ख़रीद कयूं त उन में काफ़ी क्वालिटी में फ़र्क़ु अची वियो आहे। ॾिसो, खाइण पीअण जी हिन क्वालिटी खां अलावा उन्हनि जी जेकी माप ऐं तौर हूंदी आहे जी जी, उन में बि काफ़ी फ़र्क़ु आयो आहे। पर सुवाल इहो आहे न त इहे सभु शयूं केरु कंदो? ठीकु, इहे त गवर्नमेंट कंदी। सही आहे जमाली साहब। हलंदे हलंदे असीं प्रोग्राम में आख़िरी ॻाल्हि कंदा पिया हलूं त हीअ जेके ऑडियोज़ जा तूफ़ान आहिनि, जेके लीक्ड ऑडियो जो तूफ़ान अची रहिया आहिनि, ऐं एक्सपेक्ट पियो कयो वञे त ईंदड़ ॾींहं में अॻूणे वज़ीर आज़म इमरान ख़ान जी जेको आहे का ऑडियो लीक थियण वारी आहे पंहिंजे प्रिंसिपल सेक्रेटरी आज़म ख़ान सां, जंहिंखे हू चवनि था त अमरीकी जेको मुरासिलो आहे उन जे हवाले सां त भई लेट्स प्ले विथ इट। ऐं इहा जेको इंकशाफ़ आहे इहो हिकु सहाफ़ी कयो आहे पंहिंजे कॉलम में, अंसार अब्बासी। त छा असीं सहाफ़ी जी ॻाल्हि ते भरोसो कयूं या इंतज़ारु कयूं त ईंदड़ ॾींहंनि में ईंदो या न? जीअं त तव्हां बि कल्ह इहा इन ॻाल्हि जी निशानदेही कई हुई त थी पियो सघे त ईंदड़ ॾींहंनि में ऑडियोज़ या वीडियोज़ जेके आहिनि उहे लीक थियनि ऐं जेकी ऑपोज़िशन त न, पर जेका पार्टी हुकूमत में आहे उनखे वक़्त ते इस्तेमालु कंदी। ॾिसो, जेके कंहिं बि पावर कॉरिडोर में या जिन जा सोर्सिस बहितर आहिनि उन्हनि सभिनी साफ़ियुनि खे इहा एडवांस ख़बर आहे त इमरान ख़ान जूं काफ़ी सारियूं ऑडियो ऐं वीडियो मौजूदु आहिनि, जिन खे वक़्तनि फ़वक़्तनि तव्हां ॾिसो त मुख़्तलिफ़ तरीक़नि सां, छो जो असांजे मुल्क में आइनी मामलनि जे करे ऑडियो ऐं वीडियो ज़ाहिर आहे तव्हां रिकॉर्ड नथा करे सघो, त उन में क़ानूनी पेचीदगियूं अची वेंदियूं ऐं कोर्ट में जॾहिं तव्हां साबित करणु वेंदा त पोइ काफ़ी प्रॉब्लम्स अची वेंदा। छो जो तव्हांखे इहो ॿुधाइणो पवंदो त जेकॾहिं कंहिंजी बि तव्हां फ़ोन कई आहे त उनखे कंहिंजी इजाज़त सां उन लाइ तहरीरी ऑर्डर हुजणु घुरिजे। इहे हिकिड़े असां आहे, इहो ज़ाहिर आहे हिकिड़ो इहो इशू आहे। पर इन में को शक न आहे त इमरान ख़ान पंहिंजी 3.5 साल जी नाक़स कारकर्दगी खे लिकाइण जे लाइ इहो जेको सहारो वरितो अमरीकी साज़िश जो ऐं जेको इन पाकिस्तानी इदारनि खे टारगेट कयो, चलो अमरीकी साज़िश त सम्झ में अची त हिन जेको पंहिंजे मां सम्झां थो त मज़मूम मक़ासद जे करे, पंहिंजी सिर्फ़ु कुर्सी जे करे जेके हिन एलिगेशन्स लॻाया, हाणे उन ई अमरीकी खे जिन ते हिननि इल्ज़ाम लॻाया उनखे एवॉर्ड ॾेई रहिया आहिनि। त हिननि जी तव्हां मेंटेलिटी जो अंदाज़ो लॻाए सघो था त हीअ कहिड़ी ज़हन रखंदड़ माण्हू आहिनि त हिकु तरफ़ तव्हां साज़िश जो इल्ज़ाम लॻाए मुल्क जे अलाए केतिरनि माण्हुनि खे गद्दार कदार जो लक़ब ॾेई छॾियो, ॼण गद्दारी जा सर्टिफिकेट तव्हांजे घर में छपिजी रहिया हुआ, जंहिंखे चाहे तव्हां गद्दार बणाए छॾियो ऐं जंहिंखे चाहे वफ़ादार बणाए छॾियो, यानी जेको तव्हां सां गॾु आहे उहो वफ़ादार आहे, जेको तव्हांजो मुख़ालिफ़ आहे उहो गद्दार आहे। हाणे इहे जेके एलिगेशन्स हेतिरा लॻाया आहिनि ऐं इन रोज़ जी बुनियाद ते लॻी रहिया आहिनि, त ज़ाहिर आहे जेके मुख़ालिफ़ जमातूं आहिनि उन्हनि जो त इहो हक़ आहे त हिनखे एक्सपोज़ कनि ऐं हो ज़ाहिर आहे हर शइ जेकी हुननि खे दस्तियाब थी सघे थी उन जे मुताबिक़ हू एक्सपोज़ करे रहिया आहिनि। ऐं इन ख़त जे बारे में अञा सनसनी खेज़ इंशाफ़ मां सम्झां थो अंसार अब्बासी जेको कॉलम लिखियो आहे मुंहिंजी नज़र में उहो बिल्कुलु ठीकु आहे, छो जो हिननि जूं काफ़ी सारी ऑडियोज़ ऐं वीडियोज़ इहे मुख़्तलिफ़ माण्हुनि वटि आहिनि ऐं कहिड़े प्लेटफॉर्म सां ईंदियूं,
इन्हनि जे बारे में आउं नथो चई सघां। ठीकु आहे, सो ईंदड़ ॾींहंनि में ॾिसंदासीं त कहिड़ियूं ऑडियोज़ लीक थियूं थियनि या वीडियोज़ मंज़र आम ते थियूं अचनि, इहो ज़ाहिर आहे असांखे ईंदड़ ॾींहंनि में ख़बर पवंदी। जेतोणीकि बारिश जी वेंदी वेंदी असीं ॻाल्हि कंदा हलूं त सूरत हाल में सभिनी जे आॾो आहे ऐं जेकर इदारा पंहिंजो कमु वक़्त ते पंहिंजो वक़्तु जेको आहे ईमानदारी सां सरअंजाम ॾेई रहिया हुजनि त हीअ सूरत हाल जेका बारिश जे सबबु असांखे नज़र अचे थी न नज़र अची रही हुजे। या जीअं असीं प्रोग्राम में सवेरे ॻाल्हि कईसीं सिंध सॉलिड वेस्ट मैनेजमेंट अथॉरिटी जी, त उन्हनि जी हिकु ऐप आहे गंद कचिरे जे हवाले सां, जॾहिं उन ते का बि कंप्लेन रिपोर्ट थींदी आहे त उहा अची करे कमु कंदा आहिनि। सो जेकर हू कमु कनि था त असीं उहा बि ॻाल्हि कयूं था, पर जेकर कमु न थींदो त असीं सवाल उथारींदा रहंदासीं, पंहिंजो फीडबैक ॾियणु न विसारींदा। अल्लाह हाफ़िज़।